एहतिजाज कंदो तॾहिं वेंदो न, हीअं साल लॻंदो हिन में। GBPS सदारंग हुजण जो हेडमास्टर पियो ॻाल्हायां। असांखे बिल्डिंग मंज़ूर थी आहे तक़रीबन साल थी वियो आहे। ऐं जेको आहे स्कूल जी बिल्डिंग जो कमु जेको आहे तमामु सुस्त रवई जो इख़्तियार करे वियो आहे। ऐं हिन महिल जेको आहे गर्मी जेको आहे शिदत इख़्तियार करे वई आहे। असांजा ॿार मासूम जेको आहे उस ते पढ़ण में मजबूर लॻा पिया आहिनि। असांखे महिरबानी करे बिल्डिंग ठाराए जल्दी में ॾिनी। मुसलसिल जेको आहे ठेकेदार काफ़ी अरसे खां जेको आहे लवाए थो पियो ऐं कमु जेको तमामु सुस्त रवई आहे रफ़्तार सां हलाए थो। ऐं हींअर जेको तव्हां पाण ॾिसो था कंडीशन जेको आहे ॿार जेको उस ते वेठा आहिनि जेको ॿार ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे डे बाय डे गर्मी वधे थी पई। असां पुरज़ोर अपील था कयूं जेको आहे ऐं जेके वस वारा आहिनि उन खां जेका असांजे स्कूल में तकड़ में जेको कमु करायो वञे